करप्शन छापो हणी रिकॉर्ड ज़ब्त करे छॾियो आहे। एंटी करप्शन जे छापे खां पोइ अमलदारनि में थरथलो पइजी वियो आहे। इहा अहम ख़बर नाज़ सां शेयर कयूं पिया। जामशोर में मेरान यूनिवर्सिटी ते एंटी करप्शन टीम पारां छापो हणी रिकॉर्ड ज़ब्त कयो वियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया त एंटी करप्शन जे छापे खां पोइ अमलदारनि में थरथलो पइजी वियो। इहा अहम ख़बर नाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। जामशोर में मेरान यूनिवर्सिटी ते एंटी करप्शन छापो हणी रिकॉर्ड ज़ब्त करे वरितो आहे। एंटी करप्शन जे छापे खां पोइ अमलदारनि में थरथलो पइजी वियो आहे। अहम ख़बर आहे सां शेयर कयूं पिया। जामशोरी मां अपडेट कंदा हलूं त जामशोरी में मेरान यूनिवर्सिटी ते एंटी करप्शन टीम पारां छापो हणी रिकॉर्ड ज़ब्त कयो वियो आहे। वधीक नाज़ तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त एंटी करप्शन जे छापे खां पोइ अमलदारनि में थरथलो पइजी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया त जामशोरी में मेरान यूनिवर्सिटी ते एंटी करप्शन छापो हणी रिकॉर्ड ज़ब्त करे वरितो आहे। अवांखे ॿुधायूं पिया जामशोरी में मेरान यूनिवर्सिटी ते एंटी करप्शन टीम पारां छापो हणी वियो आहे। छापे दौरान रिकॉर्ड ज़ब्त करे छॾियो आहे। एंटी करप्शन जे छापे दौरान अमलदारनि खां पुछा ॻाछा बि कई वई ऐं अमलदारनि में थरथलो पैदा थी वियो। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। जामशोरी में मेरान यूनिवर्सिटी ते एंटी करप्शन टीम पारां छापो हणी रिकॉर्ड ज़ब्त कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मीर मुर्तज़ा नोहाणी खां। मुर्तज़ा, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही मेरान यूनिवर्सिटी के इंतजामी ब्लॉक में एंटी करप्शन टीम सर्किल ऑफिसर आहे मुनवर बाइच उन जी अॻुवाणी में जेको आहे सो कार्रवाई कई वई आहे। आउं तव्हांखे ॿुधाईंदोमांव अॻूणो अकाउंट आहे साकिब शाह उन तरफ़ां मुबैना तौर जेको आहे सो मेडिकल जे बिलनि में करप्शन कई वई। उनजो केस पिणु दाख़िल कयो आहे। जंहिं बाद अॼु एंटी करप्शन जी टीम सर्किल ऑफिसर मुनवर नाइक जी अॻुवाणी में जेको मेरान यूनिवर्सिटी जो इंतजामी ब्लॉक आहे उते पहुती आहे। हिन वक़्तु जेका एंटी करप्शन जी टीम आहे उन तरफ़ां जेको डिप्टी रजिस्ट्रार आहे उनखां जेको रिकॉर्ड वरितो पियो वञे ऐं मेडिकल जे बिलनि में जेके घोबियूं आयूं आहिनि मुबैना तौर उनजी छंडछाण कई पई वञे। हिन वक़्तु एंटी करप्शन जी टीम जेको आहे सो मेरान यूनिवर्सिटी जे इंतजामी ब्लॉक में पहुतल आहे। एंटी करप्शन जी टीम पहुचण बाद इंतजामिया जेको आहे सो थरथलो मची वियो आहे। हिन वक़्तु जेको आहे सो एंटी करप्शन टीम पारां रिकॉर्ड जेको आहे सो तहवील में वरितो पियो वञे। जी वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।